اڏيرو लाल लॻ ताज मोहम्मद हंगूरो प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालत शागिर्दनि ऐं सन्दस वालदेन परेशान। اڏيرو लाल लॻ ताज मोहम्मद हंगूरो जी प्राइमरी स्कूल में बिल्डिंग ज़बून बणिजी वई, जंहिं करे सभई शागिर्दनि जी तालीम दाव ते लॻी वई। स्कूल में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि जो तालीम खाते मटियारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शागिर्दनि ऐं ॻोठाणनि नूरल खोसो, अली खोसो, ॾाॾू खोसो, सतार खोसो ऐं ॿियनि चयो आहे त स्कूल जी इमारत 1995 में तामीर थी हुई। 2022 वारी बरसातनि सबबि ज़बून बणिजी वई आहे ऐं स्कूल में फर्नीचर समेत वॉशरूम चौदीवारी ज़बून थी वई आहे। तालीम खाते मटियारी समेत चूंडियल नुमाइंदनि खे खोड़ भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर केरु ॿुधण वारो न आहे। नतीजे में सभई शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हिननि तालीम वारे सूबाई वज़ीर खां फौरी क़दम खणण जो मुतालबो कयो आहे।